मुल्क जियां कराची ऐं हैदराबाद में मानसून जी बरसातन तबाही मचाए छॾी आहे। हैदराबाद कराची समेत समूरी सिंध में ताज़ो बरसातन इंसानी ज़िंदगी पिण मफलूज करे छॾी आहे। कराची जे अक्सर इलाइक़नि में बरसातन ऐं सीवरेज जो गंदो पानी रोडनि घरनि तोड़े दुकाननि अंदरि काहे पियो आहे। ताज़ो बरसातन सबबि हैदराबाद ऐं कराची में एमरजेंसी पिण लागू करे छॾी आहे। जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे बरसाती पानी निकाल करण जी हिदायत कई आहे। जॾहिं त क्यामाड़ी में डिप्टी कमिश्नर मुख़्तियार अली अबड़ो ऐं वॾे वज़ीर जे सूबाई सलाहकार कच्ची आबादी एडमिनिस्ट्रेटर फैज़ मोहम्मद शेख इलाइक़नि जो दौरो करे बरसाती पानी निकाल करण जी हिदायत कई आहे। ॿिए तरफ़ सिंध पुलिस जे नौजवाननि बि पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाईंदे बरसात में फाथल शहरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल ऐं ट्रैफ़िक खे पिण बहाल रखियो वियो। जॾहिं त सिंध पुलिस जे ऑफिसरनि बि पंहिंजे इलाइक़नि में दौरो करे पुलिस ट्रैफ़िक जे नौजवाननि जी ख़िदमतनि खे पिण सराहियो वियो। जॾहिं त हैदराबाद ऐं कराची में तेज़ बरसातनि सबबि एमरजेंसी लागू कंदे संदसि अवाम खे सिंध हुकूमत पारां शहरनि खे बिला वजह घर खां ॿाहिरि न निकिरण जी पिण हिदायत कई वई आहे।